शहदादकोट जे मल्हार मॉडल स्कूल में आर्ट एंड साइंस मेले जो इनेकाद कयो वियो। शागिर्दनि ऐं शागिर्दियुनि मुख़्तलिफ़ मॉडल ठाहे प्रोग्राम खे रंगीन बणाए छॾियो। शहदादकोट में सेफ जे सहकार सां हलंदड़ मल्हार मॉडल स्कूल में आर्ट एंड साइंस एक्सपो जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। प्रोग्राम में मल्हार मॉडल स्कूल, मिरान मॉडल स्कूल, सहारा पब्लिक स्कूल, समधो पब्लिक स्कूल, तौबा मॉडल स्कूल, वनीज़ा मॉडल स्कूल समेत सेफ जे सहकार सां हलंदड़ मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दियुनि काबातुल्लाह शरीफ स्कूल, मस्जिद, घर, पार्क, मैथमेटिक्स ऐं साइंस जा मुख़्तलिफ़ ठहियल मॉडल पेश कया। जॾहिं त सेफ ज़िले कंबर शहदादकोट जे ज़िले मैनेजर शुएब भुट्टो, मल्हार मॉडल स्कूल जे चेयरमैन मंजूर अहमद सीलरो, अब्दुल्ला मक्सी, ज़ुबैर खोसो, सेफ ऑफिसर मोहम्मद इस हुसैनी ऐं ॿियनि आर्ट एंड साइंस जे ठाहियल मॉडल्स जो मुआयनो करे शागिर्दनि खे पंहिंजा राया ॾिना। प्रोग्राम में सेफ जे ज़िले मैनेजर शुएब अहमद भुट्टो, स्कूल जे चेयरमैन मंजूर सीलरो, ज़ुबैर अहमद खोसो, अब्दुल्ला मक्सी ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त निसाबी सरगर्मियुनि सां गॾोगॾु अहिड़ियूं सरगर्मियूं पिणु हुअणु घुरिजनि। शागिर्दनि ऐं शागिर्दियुनि जी हौसला अफ़ज़ाई थिए थी।